इमरान हाशमी सां फिल्म करण जी उमिरि न हुई। सोनिया हुसैन छाजे करे फिल्म खां इनकार कयो? पाकिस्तान जूं ॿ-टे अदाकाराऊं भारतीय अदाकार इमरान हाशमी सां गॾु कमु करे रहियूं आहिनि ऐं जिन बि साणुसि गॾु कमु कयो आहे उहे संदसि तारीफ़ कंदियूं आहिनि। इमरान हाशमी खे फिल्मुनि में अक्सर बोल्ड किरदार ऐं बोल्ड अदाकाराऊं ॾिनियूं वेंदियूं आहिनि, पर फनकारनि जो चवणु हूंदो आहे त इमरान हाशमी हक़ीक़ी ज़िंदगी में बिल्कुल बि अहिड़ो न आहे। हू हिकु मोतबर शख़्सियत आहे। पाकिस्तान जी मनमोहिनी अदाकारा सोनिया हुसैन खे बि इमरान हाशमी सां फिल्म करण लाइ भारत मां आछ कई वई, पर सोनिया हुसैन जवाब ॾेई छॾियो हो। सोनिया हुसैन खे भारत मां हिन वक़्त ताईं 2 खां 3 फिल्मुनि जी आछ थी चुकी आहे। उन्हनि मां हिकु फिल्म शेक्सपियर जे नॉवल ते हुई ऐं हिकु संतोष कुमार जी पुराणी फिल्म जो रीमेक हो। टीं फिल्म इमरान हाशमी सां करणी हुई, पर सोनिया हुसैन इनकार करे छॾियो हो। सोनिया हुसैन सम्झे थी त उन वक़्तु संदसि उमिरि एतिरी न हुई जो इमरान हाशमी सां फिल्म करे हा। सोनिया हुसैन हिकु ख़ाबरू इदारे खे ॿुधायो त हू उन वक़्तु जवान हुई जॾहिं त खेसि इमरान हाशमी सां फिल्म में कमु करण जी आछ कई वई। पंहिंजे नौजवान वारे ॾींहनि खे यादि कंदे हुन चयो त मुंहिंजा घर भाती एॾा आज़ाद ख़्याल न हुआ जो मूंखे एॾी सवलाई सां कंहिं बि फिल्म लाइ छॾे ॾियनि हा। उन वक़्तु मुंहिंजी माउ शूटिंग ते मूं सां गॾु ईंदी हुई। मां नंढी हुयसि ऐं नौजवान हुयसि, कुझु ॻाल्हियुनि जी पाबंद हुयसि, पर हाणे त के कमु करे सघां थी। हाणे मां काफ़ी वॾी थी वई आहियां। उन वक़्तु मुंहिंजी उमिरि एतिरी न हुई, तंहिं करे मां भारतीय फिल्म में वञण खां इनकार करे छॾियो हो।